जी पाण सिलेबस से कुछ कम कयो इंग्लिश लैंग्वेज के पढ़ने का सिलेबस की जरूरत पवे थी। पहिरीं पाण सिलेबस मोडल सिलेबस कयो, हाणे पाण करियूं नंबर 2 ते this syllable. This syllable a word which can be divided into two parts is called this syllable. माना हिकिड़ो जेकर को पाण लफ़्ज़ खणूं था उनके जेकर पाण ॿिन हिस्सनि में विराईंदासीं त उनखे पाण विच में हिकिड़ो सिलेबस यानी पद ॾींदासीं त उहो ॿिन हिस्सनि में विराइजी वेंदो। हाणे ॾिसो हेठि एग्जांपल आहे मॉर्निंग। मॉर्निंग लफ़्ज़ आहे जो आमतौर ते पाण इस्तेमाल कंदा आहियूं गुड मॉर्निंग। उन खां पोइ टुडे आहे। टुडे के जेकर पाण पढ़ण में ॾुखियाई थी थिए त उन लाइ पाण हिनखे ॿिन हिस्सनि में विराईंदा। मॉर्निंग या टुडे। हाणे तव्हां गौर कंदो कि हर जेको पार्ट जेको आहे जब में मां समझाया था हर पार्ट में वाबिल लाज़मी आहे। जेकर वाबिल पाण न ॾींदासीं त उहो पंहिंजो लफ़्ज़ ठहंदो कोन। हाणे ॾिसो मॉर्निंग में एम ओ आर वाबिल अची वियो। वरी पाण अॻियां हलंदासीं त निंग में एन आई वाबिल अची वियो। सेमी वाबिल अची वियो। सेमी वाबिल जी आहे, ठीक है ना, ये पाण जी अची वियो। अॻियां पाण जेकर हलूं था टू डे जी पाण का अॻ में पढ़ी आया है त हिकिड़े लफ़्ज़ खे जेकर पाण विरायूं था त उनखे सिलेबस चइजे थो। हाणे हिनखे पाण ॿिन हिस्सनि में विरायो आहे। हाणे अहिड़ा लफ़्ज़ पाण खे पढ़णा अचनि था जिनखे पाण टिन हिस्सनि में विरायूं था। ये जेको असांखे कुझु लाइक कमेंट्स ऐं सब्सक्राइब करियो जीअं अवां लाइ नवां असीं अॻियां वीडियोस खणी अचूं जो तव्हांजी बि रहनुमाई थिए। जेकर कुझु कमेंट्स हूंदा त असांजी बि रहनुमाई थींदी, असीं हिनखे बहितर नमूने सां अवां जे अॻियां पेश करे सघूं। हाणे पाण अॻिते हलूं।